तव्हांखे किथां खयो अथऊं कल्ह? भाई कल मूंखे मातम मां खयो अथऊं। मूंखे कारो वॻो न पातल हुयो, मूंखे हे वारो ई वॻो पातल हुयो। जी। मूंखे चोर सम्झी करे मूंखे खणी विया आहिनि, चयो त गाॾी चोरी कई आहे तूं। सही। हा, तव्हां मातम ॾिसण विया हुयो? मातम ॾिसण वियासीं, पुलो ॾिनोसीं। कहिड़ी पुलिस तव्हांखे खयो आहे साईं? पुलिस इहा सी सेक्शन। अच्छा, तव्हांखे किथे रखियो हुयूं ॿ ॾींहं जॾहिं मातम कल्ह खां? उन्हनि मूंखे हिते रखियो, झट वरी राति जो वरी लखी जी साइड ॾे वठी आया। लखी जी साइड लखी स्टेशन आहे हेॾे परते। जी जी। हा, हेॾे वठी विया। मूंखे हिकिड़ी राति हुते रहायो अथऊं। वरी ॿिए ॾींहुं वरी सुबुह थी विया, वठी हलिया आहिनि। वठी पंहिंजो शिकारपुर हेॾे वठी विया आहिनि। सही। हा, शिकारपुर वठी विया आहिनि। होॾे थाणे ते वरी हुते नालो बालो हे पुछा पुछा कराई अथऊं। हे वरी हुन खां अलावा वरी जेके पंहिंजो नवां इहे ग़रीबनि जे लाइ सस्ता बंगला न ठाहिया आहिनि हिन पासे रहूं। जी जी, लेबर कॉलोनी। लेबर कॉलोनी पोइ ॾींहुं वरी माना विहारियो अथऊं। शाम जो वरी हितां खणी करे वरी हेॾे आंदो अथऊं। सही सही। तव्हांखे हाफ फ्राई घणी देरि पहिरियां कयो अथऊं? हाफ फ्राई हाणे ई माना ईंदे ईंदे तक़रीबन अधु कलाक बि वधो आहे। 20 मिंट 25 मिंट।